सिंधी अदब जी दुनिया में भली कार शामिल कयूं था मोहतरम मंज़ूर कोहियार जी मुख़्तसर ऐं बेहद दिलचस्प कहानी साॻियो ई तओ। मुल्क जो सरबराह अंग्रेज़ीअ में क़ौम खे ख़िताब करे रहियो हो। चाचो इमाम बख़्श गौर सां ॿुधी रहियो हो। ढेरे हिकु दफ़ो टीवी खे बंदि करण जी कोशिश कई त चाचे इमाम बख़्श झलियुसि। बेरे खेसि हैरत मां तकियो जो खेसि ख़बर हुई त चाचो इमाम बख़्श पूरी उर्दू बि नाहे ॼाणींदो। जॾहिं ख़िताब ख़तमु थियो त चाचे इमाम बख़्श खां बेसाख्ता निकिरी वियो। ॾाढी ॿुधाई, ॿियो छा ॿुधायईं? बेरे टेबल तां कोप ऐं बसी खणंदे अचरज वचां पुछियुसि। घणो कुझु ॿुधायईं। नेठि बेरे हुजत हलायसि। ॼण तव्हांखे ख़बर ई नाहे त अहिड़े मौक़े ते मुल्क जा वाली छा चवंदा आहिनि। बेरो बि ज़िद ते लही आयो। इहो साॻियो ई तओ मुंहं सां घुमायईं तव्हांजे, ॿियो छा चयईं? ईअं चई चाचो इमाम बख़्श टेबल ते चांहि जा 10 रुपया उछलाए निकिरी वियो।